जो असांजी नियाणियूं ऐं हिकिड़ो छोकिरो पंहिंजे मज़हब तब्दीली करण लाइ हितां खां हलिया विया, पर असांजे हिसाब सां उन में ॿ ॿारियूं, हिकिड़ी ॿारड़ी हिकिड़ो ॿारु नंढी उमिरि जा हुआ त हू किडनेप थी विया हुआ। पोइ हुननि खे ख़ैरु पंहिंजी पाकिस्तान पीपल पार्टी सिंध गवर्नमेंट जी महिरबानी हुननि खे 4 ॾींहं हथ करे कोर्ट में पेश कयो। मज़हब कॾहिं बि इहा इजाज़त कोन थो ॾिए त ज़ोरी ज़बरदस्ती को मुस्लमान थियो। मज़हब हिंदू हुजे चाहे मज़हब मुस्लमान हुजे, उन लाइ सभिनी खे अदब एतिराम आहे। पर कोर्ट जी आर्डर खां पोइ छोकिरी नंढड़ी ऐं छोकिरो कोर्ट पंहिंजे माइटनि जे हवाले कयो। 2 छोकिरियूं जेके आहिनि उहे अञा शेल्टर होम में आहिनि, उन्हनि खे जज आर्डर ॾिनो त उहे अञा उते हुजूं, भले उहो फ़ैसिलो आकुलनि वात वकीलनि बालगनि। अगरि हू पंहिंजो मज़हब तब्दील करणु चाहिनि त उहा हुननि जी मर्ज़ी, पर जे न त हू अची चाहिजूं त हुन लाइ दरवाज़ा खुलिया पिया आहिनि। त अॼु असांजी पाकिस्तान पीपल पार्टी जी एला क़यादत जे हुकुम तहत आऊं हिननि वटि अॼु आयो आहियां एज़ अ मिनिस्टर माइनॉरिटी अफेयर्स। कल्ह आऊं शेल्टर होम में राति सां गॾु हुउसि त उन्हनि खे जेको शेल्टर होम में तकलीफ़ थी थिए, ॿियो छो असां त ईअं न हुजे, छो असीं हिते जेके सिंधी हिंदू रहूं था सभु मोहबत सां, प्यार सां, प्रीत सां। असीं मज़हब खां हटी करे कहिड़ो ॾींहुं हुजे, तव्हां सभिनी ख़बर हूंदी मुस्लमान भाउर वेठा आहिनि, ईद हुजे, दीवाली हुजे, होली हुजे, असां में फ़र्क़ु रहियो कोन। नंढा थी वॾा थियूं पाड़े में रहूं था, 2 गिलियुनि में अगरि मुस्लमान हूंदो त असीं हुन सां गॾु ईद मल्हायूं था, अगरि दीवाली हूंदी त असीं उते दीवाली जी ख़ुशियुनि में मुस्लमान भाउर सभु गॾु हूंदा आहियूं, फ़र्क़ु कोन्हे। पर कुझु अहिड़ा शरपसंद अनासर हूंदा आहिनि जिन खे साज़िश कंदा आहिनि त हिन असीं सिंध धरतीअ जे माण्हुनि खे हरासां कयूं, सिंध जी बदनाम कयूं, पाकिस्तान खे बदनाम कयूं। पोइ उहे अहिड़ा शरपसंद अनासर हिकिड़ा हूंदा आहिनि जेके पोइ जहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिठो हूंदो त इंडिया में मोदी सरकार अहिड़ियूं हरकतूं करे पियो त उन्हनि जा हिते अहिड़े टाइप जा के एजेंट बि छॾियल हूंदा आहिनि। पोइ उहे मज़हब जी आड़ में मुल्क में बदनामी करण जी कोशिशि कंदा आहिनि। असीं चऊं था असीं हिंदू या मुस्लमान, असां हिक ॿिए जी इज़त मिले थी, प्यार मिले थो, ऐं सभु गॾिजी रहूं था प्यार सां, मोहबत सां, प्रीत सां। पर उन जा उहे मुल्क फ़ाइदो था वठनि त मुल्क जी बदनामी थिए। उहे ॾेखारणु चाहिनि ॾिसो पाकिस्तान में हिंदी सिंधियुनि सां केतिरो ज़ुल्म आहे, पर उहे हिकिड़ा इंतिशार फैलाइण कहिड़ो कोशिशि कंदा आहिनि। पर असीं चऊं था त असीं हिन मुल्क सां, हिन धरतीअ सां मोहबत, प्यार, प्रीत सां कयूं। जेकॾहिं ख़ुशीअ सां को वाक़ियो थिए थो ठीकु, न त पोइ ज़ोरी ज़बरदस्ती असीं इजाज़त कोन था ॾियूं, ऐं सभु को बि मज़हब इजाज़त कोन थो ॾिए। अॼु आऊं हिन सां आयोसि। हा, कल्ह फ़ैसिलो ठीकु आहे, सुठो थियो फ़ैसिलो। ऐं जज साहिबु जेको आर्डर ॾिनो हुन चयो त बाबा जेके नंढी उमिरि जा हिकिड़ी 17 सालनि जी छोकिरी ऐं 13 सालनि जो छोकिरो आहे, हुनखे वाक़ई अञा एतिरी उमिरि बि कोन्हे, मज़हब जी ॼाण बि कोन्हे त हू पंहिंजे माइटनि ॾे वञनि। 2 छोकिरियूं जेके धारण वारण मोकिलियूं आहिनि, सेफ हाउस मोकिलियूं आहिनि, त ठीकु आहे। कोर्टनि जे फ़ैसिलनि खे असां कॾहिं बि इनकार न कयो। कोर्ट हमेशह फ़ैसिला सुठा ॾींदियूं आहिनि ऐं असीं उन मां अञा बि वधीक अॻियां बि सुठी उमेद रखूं था। न, ही जेके हिते 2 ॿार आहिनि, हिते हिननि लाज़मी पेरेंट्स सां मिलियल आहिनि। ऐं सम्झो था जंहिं माउ जे कोख मां जेको ॿारु पैदा थियल आहे ऐं बग़ैर माउ जे मिलण खां ईअं ई हलियो वञे, इहो हूंदो त कंहिंजो ब्रेन वॉश करणु। उहे माइटनि वटि ई हूंदा। अगरि माइटनि जे हुअण खां पोइ जेकॾहिं वॾी उमिरि जा थियनि था, जे चवंदा असीं मज़हब तब्दील था कयूं, त असांजे को बि एतिराज़ु कोन्हे। पर आउं सम्झां थो त अमीर सम्झो था इन ॻाल्हि खे त इहे हिकिड़े क़िस्म जूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे ज़हन में अहिड़ी ॻाल्हि वाइरस थींदा आहिनि। ॿी ॻाल्हि, डपु ढाप ॾिनो वेंदो आहे त बाबा अमीर जेकॾहिं हाणे ही मज़हब तब्दील न कंदा आहियूं तव्हांखे मारियो वेंदो। त घटि में घटि हिननि माउ पीउ वेठा आहिनि, सेफ आहिनि, उहो पंहिंजे माउ सां, पंहिंजे पीउ सां, पंहिंजे काकनि सां, पंहिंजे चाचनि सां, मिटनि सां मिलंदा जुलंदा त उहा शइ उन्हनि मां निकिरी वेंदी। इनशाअल्लाह आउं सम्झा फ़ैसिलो जेको कोर्ट हूंदो उन मां असीं सभु मुतमिन आहियूं।